अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 5 डिसंबर अंगारो 11:15 थिया आहिनि ऐं मां ऐं मुंहिंजी भेण वञूं था ट्यूसडे बाज़ार, छो त असांखे अचानक सां हिकिड़ी रिक्वेस्ट आई त हिकिड़ी छोकिरी जी शादी आहे, सो उन जे लाइ कुझु शयूं खपनि त उहो वठंदासीं। छो त हे वेंदा त जीअं खयूं वञनि। पहिरियों हिकिड़े जो सामान तयारु पियो आहे ऐं बाक़ी थाम वग़ैरह जेके आहिनि उहे उतां ई वठंदा लाड़काणे मां, छो त हितां खणण जो मसइलो थो थिए। बाक़ी कपिड़ा मां हितां वठां थी। सो हलूं था बाज़ार, जेको बि थियो त वरी तव्हां सां उहो शेयर कंदमि। इसकी ब्लू की शलवार कैसी होगी? मलाई। अच्छा, ये देखिए पीछे का दामन है और बाजू है। अच्छा जी, और दुपट्टा भी इसी का होगा? जी, वो अलग से काटना। ठीक है। हिकु थियण वारो आहे ऐं असां हाणे वापसि आया आहियूं। अॼु असांजे घर में मां दावत कई आहे त उनजे लाइ जेके शयूं खुटल हुयूं उहे वरितियूंसीं। हिकिड़ी चैरिटी जी शॉपिंग करणी उहा बि कईसीं। खीर अॼु मां एक्स्ट्रा वरितो आहे ऐं छो त स्वीट डिश ठाहींदमि ऐं मां हिते ॾही सुबुह ॼमाए छॾी शाम जे लाइ। थां वां अंदरि कंदमि, किचन जो हाणे इलाही सारो कमु आहे, इहो वाइंड अप कंदमि। ऐं चिकन घुराए रखियो आहे, हिनखे साफ़ु कयां, हिसा कयां। हिन मां कुझु पचाइणो आहे, बोनलेस आहे। सॼे ॾींहं में हाणे छा छा थी कयां, इनशाला उहो तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। असां मंझंदि जी कुझु प्रॉपर मानी न पचाई आहे। हिते कस्टर्ड मुंहिंजो रेडी आहे, मुंहिंजी भेण मानी थी पचाए ऐं असां बसि जुगाड़ी लंच था कयूं, छो त राति जी दावत आहे। हिते मुंहिंजो ॻोड़ जो मसालो रेडी थो थिए। हिते मां चांवरनि जे लाइ शयूं रखियूं आहिनि। चिकन हिते हिकिड़ो कढी रखियो आहे, मां कोफ्ता ठाहींदमि इनशाला। सो बहरहाल ॾाढो हणहणा जो टाइम आहे अॼु। हिन महिल 4:15 थिया आहिनि ऐं मां हाणे इहे मच्छी वठी आई आहियां। हिन जा वॾा वॾा पीस किराए अथमि, लूणु ॾेई रखियो आहे ऐं सुराण हिते जेको टमाटर थी कटे ऐं साओ मसालो कटींदी। मां कुझु कमु पहिरियों करे छॾियो, हाणे हिते मां चिकन भुञंदमि ऐं इहे बाटी चिकन ठाहींदमि अॼु वरी दावत जे लाइ। सो असांजो बसि कमु हिते मसाला के कुटजनि था, क्रश था थियनि, पीसजनि था, इहो सिलसिलो आहे। सो जीअं जीअं अॻियां कमु वधंदो तीअं तीअं तव्हां सां शेयर थींदो। हे हा, कस्टर्ड गार्निश सुराण कयो आहे, ठीकु आहे। सो हूअं फ्रूट कस्टर्ड आहे, हिन में सिर्फ़ु फ्रूट ई पियल आहे। सो फस्ट क्लास इहो रेडी आहे ऐं मां तव्हांखे ॾेखारियां त छा छा रेडी आहे। हिते कबाब मां अधु कचा पका करे छॾिया आहिनि फाइनली, पोइ अञा हिननि खे जॾहिं गरम कंदमि त प्रॉपर पचाईंदमि। ऐं हिते आहे मुंहिंजो कोफ्तनि जो बोड़ रेडी मज़ेदार ऐं हिते आहे मुंहिंजो चिकन बाल्टी, ठीकु आहे। सो अञा मच्छी तरींदमि, मानियूं पचाइणियूं आहिनि, चांवर पचाइणा आहिनि ऐं मां जीअं त पहिरियों तव्हांखे शायदि ॾेखारे चुकी आहियां त मां हे चांवरनि जे लाइ ठाहे छॾिया, मटर बॉइल थियल आहिनि, मसालो रेडी आहे, बसि हिन में चांवर पवंदा। ऐं हिते सुराण जी क्रॉकरी कढी आहे, या हिनखे साफ़ु सुथिरो कंदी, चमकाईंदी, कटलरी कढी अथई। सुराण जो ॾाढो इहो शौक़ु आहे पुराणो, ख़ैर शौक़ु त मुंहिंजो बि पुराणो आहे, पर हाणे मां थोरो थकिजणु लॻी आहियां त मां कोशिशि कंदी आहियां त छॾेसि, पर माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम आहिनि। सो इहो सभु कुझु थी रहियो आहे। असांजा महिमान जेके आहिनि उहे 7:30 8 बजे ताईं ईंदा, जिन जी दावत आहे। ख़ैर सां मुंहिंजे भाउ जी फैमिली जी दावत आहे त उहे सभु अचण वारा आहिनि। सो असां हाणे सांझी जी निमाज़ पढ़ी आया आहियूं ऐं हाणे बाक़ी बचियल कमु थी वियो। हा भले। सो हाणे थिया आहिनि राति जा 12:15 ऐं असांजा महिमान हाणे विया। मुंहिंजो भाउ, मुंहिंजे भाउ जा ॿार इहे असांजे लाइ केक वठी आया हुआ ऐं सूरत हाल हीअ तव्हां ॾिसंदो किचन जी दुकानु ॾिसंदो पियो आहे। सो हाणे असां थांव बि समेटींदासीं ऐं खाधो जेको बचियल पियो आहे उहो बि थांव ई ख़ाली बि कंदासीं। सभु देॻड़ियुनि में कुझु न कुझु पियो आहे त उहो हाणे सॼो समेटणो आहे असांखे। सो हाणे मां हीअ व्लॉग एंड कंदमि ऐं एडिट कंदमि, पोइ तव्हां सां जेको आहे शेयर कंदमि। त काफ़ी लेट नाइट इहो थींदो ऐं तव्हां यकीननि इहो पोइ सुभाणे ॾिसी सघंदव।